जखरण जा प्यारा सभई बिरादरी वारा रंजियणो बुटे जा नारा नारे 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 बुटो दिए 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 बुटो नारे 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 बुटो दिए 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 बुटो जल्दी बुटो नाज़रीन असां हिन टाइम मौजूद तालका आफिर में ॿारियां जिते असां मीर एजाज़ खान जो फर्ज़ंद मीर आफ़िर खान जखरानी था ईंदड़ इलेक्शन जे बाबति उन ॻाल्हि ॿोल करूं था उन छा चवण आहे हाणे त इलेक्शन ते वेझे अची वई आहे मुख़्तलिफ़ बिरादरियूं कॾहिं PTI वञनि थियूं कॾहिं पीपल्स पार्टी वञनि थियूं वधीक असां मालूमात करूं था मीर आफ़िर खान जखरानी खां उन छा चवण आहे हिन रीति तव्हां अगरि ॾिसो कंहिं बि कोई कमु न करायो आहे जेकाबाद में अगरि उहो चवनि था उन्हनि कमु करायो आहे असां हिकिड़ो वटि आया हुया तव्हांजा 100 ट्रांसफार्मर तव्हांजो हिकु अरब उहो बि असां हिकिड़ो खाई वियो पाण मोहम्मद मियां साहिबु जेको चए थो की मां एक्स प्रेसिडेंट बि हुयुमि एक्स प्राइम मिनिस्टर बि हुयुमि मुंहिंजी वॾी हिकु इज़त आहे मां आयो आहियां त मां हिनखे एजाज़ खे हाराए छॾंदुमि इलेक्शन में ईअं ई मतिलबु कोई मुक़ाबिलो बि न थींदो हाणे हुन हुयो ठीकु आहे अखियुनि ते वॾी इज़त आहे ठीकु आहे क़ाबिल एतिराम आहे प्रेसिडेंट हुयो प्राइम मिनिस्टर हुयो हर शइ हुयो पर मूंखे इहो ॿुधायो छा हुन कॾहिं हिकु नाली बि ठाराई आहे जेकाबाद जे लाइ हिकु रोड हिकु रस्तो कुझु बि हुन जेकाबाद जे लाइ कयो आहे छा कयो आहे माण्हू चरिया न आहिनि माण्हू सभु ॾिसनि था ऐं जेके माण्हू असां सां गॾु हुया जीअं असांजो खाधो पीतो ऐं हाणे जेके हुते विया आहिनि हुननि खे मां चवणो इहो ई चाहींदुमि की 26 ते असां वटि वापसि न ईंदाऊं हुते ई बीठा हुजूं इहे जेके निमक हराम आहिनि इहे हुते ई बीठा आहिनि वो निमक हराम असां खिलाफ़ आहिनि त इहे निमक हराम असां मूंखे त इहो लॻे थो 26 ते मोहम्मद मियां त जेकाबाद में हूंदो ई न अमेरिका वेठो हूंदो AC में रिलैक्स कंदो अवाम वटि मीर एजाज़ खान इंशाअल्लाह 24 घंटा मौजूदु हूंदो इंशाअल्लाह मीर एजाज़ खान जी फतह आहे ॿियो मुखालफ़िन खे त हाणे साईं शिकस्त नज़र अचनि था वर्का ई पंहिंजा बंदि कया अथऊं त बसि इलेक्शन ॾिसनि था झंडे वञनि था PP जा झंडा लॻनि था उते ई मोटनि था चवनि था बाबा पीपल्स पार्टी जा वोट असांखे न मिलंदो इंशाअल्लाह जीत मीर एजाज़ खान जी जो जेका कमु थिया मीर एजाज़ खान जी क़यादत कयो आहे छोकि मीर एजाज़ खान सियासत खे हमेशह हिफ़ाज़त सम्झियो अथसि सियासत खे हिकिड़ो ज़िमेदारी सम्झियसि सियासत खे अवाम जो ख़िदमत सम्झियसि पोइ अवाम तो ॾिसो असां पंहिंजा पूरा दुपुर जोश इंशाअल्लाह तारीख़ी हिननि खे शिकस्त ॾींदासीं कमु बिल्कुलु थियनि जेकाबाद में अवाम मुतमाइन आहे अवाम ख़ुशि आहे असांजा मुखालफ़िन अंधा थी विया आहिनि छोकरि उहो कम खे नथा ॾिसनि इहा ॻाल्हि ॿोल हुई त इंशाअल्लाह 5 जुलाई ते पीपल्स पार्टी वॾी लीड सां खटंदी कैमरामैन परवेज़ गाज़ी सां गॾु ज़ाहिद खरल ख़बरदार न्यूज़ जयबाबा